ठट्टोमा जेम जोखियो जी रिपोर्ट मूजिब 6 महीना अॻु किंजर ढंढ में ॿेड़ी कल्टी थियण सबबि 8 कराची वासी पानी में बुॾी फोत थियण बाद पेश आयल हादसे खां पोइ ज़िले इंतज़ामिया कुछ गोताखोरनि खे कोर्ट जे हुकुम ते किंजर ते रेस्क्यू तौर भर्ती कयो हो, जेके कुछ महीननि खां ड्यूटी कंदड़ हुआ। उन्हनि खे MD एजाज शेख बिना जवाज़ नौकरी मां फारिग करे छॾियो ऐं कोर्ट जे हुकुम खे हवा में उॾाए छॾियो। गोताखोर इस्माइल गुंद्रो, अब्दुल करीम टोयो, जान मोहम्मद टोयो ऐं ॿियनि मीडिया जे नुमाइंदनि सां ॻाल्हाईंदे चयो आहे त असां सां नाइंसाफ़ी कई वई आहे। MD एजाज शेख असांखे बेगुनाह ड्यूटी तां फारिग करे छॾियो आहे ऐं 1 महीने जी पघार बि न ॾिनी वई आहे। हुननि वसवारनि खे अपील कई त असां सां इंसाफ़ कयो वञे ऐं असांखे वापसि ड्यूटी ते लॻायो वञे।